तव्हां सां अहम ख़बर शेयर करे रहिया आहियूं। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसात जी अॻकथी कई वई आहे। अॼु शाम या रात में कराची, ठटे, सिजावल, हैदराबाद में बरसात जो इम्कान है। मौसमियात खाते जो ये चवण है दादू, बदीन और थरपारकर में बरसात पइजी सघे थी। उमरकोट, मिठी, मीरपुर ख़ास, सांगड़, नवाबशाह में भी बरसात जो इम्कान है। मौसमियात खाते पारां इहो ॼाणायो वियो आहे। अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। मौसम के हवाले से सिंध के मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसात की अॻकथी कई वई आहे। अॼु शाम या रात में कराची, ठटे, सिजावल, हैदराबाद में बरसात जो इम्कान है। दादू, बदीन और थरपारकर में बरसात पइजी सघे थी। मौसमियात खाते पारां इहो ॼाणायो वियो आहे। उमरकोट, मिठी, मीरपुर ख़ास, सांगड़, नवाबशाह में बरसात जो इम्कान है। अहम ख़बर अवां सां शेयर करे रहिया आहियूं। सिंध के मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसात की अॻकथी कई वई आहे। अॼु शाम या रात में कराची, ठटे, सिजावल, हैदराबाद में बरसात जो इम्कान है। मौसमियात खाते पारां इहो ॼाणायो वियो आहे।